नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तवाजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। अड़ा अमल आहिनि जेके अवांजी खिदमत में अर्ज़ कंदुसि। सवाब के लिहाज से तमाम वज़नदार अमल आहिनि ऐं उहे तमाम आसान अमल आहिनि। जेकॾहिं असां कंदासीं त यकीनन तमाम आसान आहिनि, पर अमल के हिसाब से ऐं सवाब के हिसाब से उहे तमाम वज़नाइत आहिनि। पर उन खां अॻु में असां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी से पहुची सके। प्यारा दोस्तों, हज़रत सैयदुना अबू ज़र ग़िफ़ारी रदी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जी खिदमत में अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का नसीहत फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त आउं तोखे हुस्न अखलाक अपनाइण ऐं ख़ामोश रहण जी नसीहत कयां थो। ये ॿई अमल बदन ते तमाम हल्का ऐं मीज़ान में तमाम वज़नदार आहिनि, वज़नाइत आहिनि। त प्यारा दोस्तों, इन ॿिनि अमलनि खे जेकॾहिं असां कोशिश करे पंहिंजी ज़िंदगी में शामिल कयूं त यकीनन असां भी इन सवाब जा हक़दार बणिजी सघूं था। ज़ाहिरी तौर जेकॾहिं ॾिठो वञे त ही अमल तमाम हल्का आहिनि ऐं इन में तमाम आसानी आहे, का बि मुश्किलात नाहे, का बि अहिड़ी ॾुखी ॻाल्हि नाहे। असां हुस्न अखलाक के अपनायूं ऐं ख़ामोश रहूं त यकीनन ये ॿई अमल बदन ते हल्का ऐं मीज़ान में वज़नदार आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल की तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां भी कोशिश कयूं पंहिंजी ज़िंदगी के अंदर अड़ा कम कयूं जैसा अल्लाह ऐं उनजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन राज़ी थियन। प्यारा दोस्तों, अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल की तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मुख़्तसिर मालूमात जेका मूं अवां दोस्तन की खिदमत में अर्ज़ कई। वरी नई मालूमात में अवांजी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसी ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।